गजब आज़माने में, हर बेल गजब आज़माने में, हीरो गजब आज़माने में, हीरो गजब आज़माने में। हितरी तुन रस्मुन पीढ़े छजो, हितरी तुन रस्मुन पीढ़े छजो। ही कहिड़ो मज़हब आज़माने में, हर बेल गज़ब आज़माने में, हीरो गजब आज़माने में। हा माण्हुनि मंझि जलाद ॾिसूं, हा माण्हुनि मंझि जलाद ॾिसूं। ही खेल जब आज़माने में, हर बेल गज़ब आज़माने में, हीरो गजब आज़माने में। चइबो त तूं हर ॻाल्हि खां दस्तबरदार थियण लाइ तयारु आहीं। ही मोहबतूं, ही चाहतूं सभु कूड़ा आहिनि। न संवल न, तूं सम्झी ही न सघंदे। हे त जन्म जन्म जो सिलसिलो आहे। कूड़ थी ॻाल्हाईं तूं, सच छो थी चवीं? त डिॼी वई आहीं तूं। तूं हिकु औरत जो दर्द ऐं मजबूरियूं सम्झी न सघंदे। यार दिना तू वरी केड़ो खराब माण्हू आ, पर इहो तो ॿुधाए तोखे चवे छा थी? छा चवां थी? सॼे ॻोठ में मुंहिंजो ढिंढोरो ॾिनो अथई, मुंहिंजी गिला कई अथई। छाजी गिला ॾिना? अमड़ छा थियो आहे ॻोठ वारनि खे? यार तूं ई ॿुधाए, ज़ाल ऐं मुड़ुस में तू मामा न थींदी आहे? हा हा बिल्कुलु थींदी आहे। पर जी यार इन तू मामा में मां ॿ टे लठियूं पंहिंजी ज़ाल खे वाहे कढियूं त माणे जो कहिड़ो ॾोह कयो। पर जे लठियूं हुयमि त पंहिंजी ज़ाल खे हुयमि, माणे खे त कोन हुयमि न, जो वरिते थी सॼे ॻोठ में ढंढोरो ॾींदी। हाँ गुगी मस्तानी, आऊं कमाल आहियां। कमाल की ज़माना मोसा मिलियो मूंखे दान ॾिनी तुंहिंजी, चई थी यार तुंहिंजी मां जो मां कहिड़ो ॾोह कयो आहे, जो वते थी हिक हिक जे घर वञी ॿुधाई थी त ॾिने ज़ाल खे मारियो आहे। हा हा चई छा थो पियो? ऐं मुंहिंजो कड़ो कम जो मां चवंदसि दर दर वञी सॼो राॼ थो चए पियो, इहे सुतियूं फकियूं खणी जंहिंजे घर थी वञा पई इहो ई किस्सो थो हले, जंहिंजे घर थी वञा इहा ई ॻाल्हि थी हले पई। ऐं चयईं बि त कहर मार पैस का ख़ुदा जी हाणे माई सुजाए छॾी अथई। हाणे औलाद हुनजे हथ में आहे त उहो पाण पैदा करे। हूअं बि चवंदा आहिनि सालण त भाॻो जेको आहे सो औरत जो हूंदो आहे, बाक़ी औलाद हूंदी आहे मर्द जे नसीब में। ने भाॻो पाण टुटे हुनखे नाड़ खे। अमा मारी जे पंहिंजी ज़ाल खे मारी न, असांजो कहिड़ो कमु? ऐं तूं वरी दर दर ते वञी हिक हिक खे ॿुधाई आई ॾिने ज़ाल खे मारियो आहे, ॾिने ज़ाल खे मारियो आहे, ॾिने ज़ाल खे मारियो आहे।
हाणे बंदि करी हा तकरीर कंहिंखे कोन चयो त इहो कूड़ थो हणे पियो ॾिनो हा मां चयो त मांसि कंहिंखे चयो त ॾिने ॻाल्हि खे मां ॾिने ॻाल्हि तूं छो थो मां ते अरे अम्मा मां पाण ई सम्झां थो पियो त तो वाकई चयो हूंदो हिक हिक जे दर खे हिक हिक खे ॿुधायो हूंदो सदाईं तुंहिंजा मोचड़ा मुंहिंजे लाइ तयारु मोचड़नि जे लाइ तूं निभागा कहीं ठाए जा मोचड़नि जे लाइ तयारु वहेलो खणी मारियो अथई जाॾे थो वञे ताॾे मुंहिंजे लाइ ढंढोरो खयूं थो अचे जाॾे थो वञे ताॾे मुंहिंजे लाइ ॻाल्हि खयूं थो अचे पियो मां थी चवां पई धूड़ पए पंहिंजे बूथ में मारे पंहिंजी रन खे थो पियो हाणे इल्ज़ाम मूं ते थो पियो मिले त सही ॾिनो मूंखे रस्ते में धूड़ न विधीमांसि मथे में त मूंखे बि वञे मुंहिंजो नालो बि बचुल नाहे हा माथे थो इल्ज़ाम हणे पियो ॾिसांसि थी पई हिन ॾिने खे बि चङी तरह चइबो त इहा ॻाल्हि आहे शहनाज़ होटल जे मालिक जी ॾूठी आहे पोइ घबराई छो तोखे को न को रस्तो शहनाज़ सां मिलण जो मिली पवंदो न रज़ा न मूंखे ख़बर आहे शहनाज़ बि ॾाढी अठेली आहे पंहिंजनि अबनि ॾाॾनि वांगुरु सावल इश्क ऐं मोहबत माण्हू जा समूरा हथ ऐं वॾायूं ख़तमु करे छॾींदो आहे हीउ रोग ई अहिड़ो आहे मुंहिंजा दोस्त तूं सच पियो चईं रज़ा पर वरी छा यार ही वॾनि माण्हुनि जी वॾी ज़ात वारो तबिको बसि न पुछ यार बसि छॾे हिन ॻाल्हि खे रज़ा यार शहनाज़ ॾाढी ढिनल आहे नंढपण खां ई संदसि ख़ौफ़ ऐं हिरास ज़हन में भरियल आहे रज़ा तोखे ख़बर न आहे त मज़ार ख़ान केॾो ख़तरनाक ऐं लिकल माण्हू आहे यार सावल इहे सभु ॻाल्हियूं पुराणियूं थी चुकियूं आहिनि हाणे नओं दौर अची चुको आहे जागीरदारनि ऐं वॾेरनि जी हाणे दाल किथे पई ॻरे ईअं न आहे रज़ा ताक़त अॼु बि इंसानियत जो इस्तेहसाल करे थी चङो यार मां हाणे हलां पियो वधीक पोइ ॻाल्हाईंदासीं हीरो गजब आज़माने में हथ लाए सफ़ा थकिजी पियो आहियां सालण कहिड़ा हाल अथई अंधारा सुरी करब लॻा पिया आहिनि कुकुड़ त यार ॾाढो हलो थो ॾिसण में अचे कमदार नस्ल बि जहिड़ो तहिड़ो असुल सिंधी नर बचो आहे नर बचो हओ जवान हओ सो त कद ऐं बुत मां ई लॻे पियो कमदार ॿुधो तम त हेल वली दादा वारे कुकड़ ते शर्त पियो रखी बरोबर सच ॿुधो अथई पर कमदार वली दादा वारो कुकड़ ते हेल कंधा भर किरंदो कंधा भर सवाल ही पैदा नथो थिए सघण वलीदाद वारो कुकुड़ त हमेशा सुभारो थींदो आहे बरोबर कमदार बरोबर मञो था पर जे हेल वली दादा वारे कुकड़ खटियो त आउं ॾंडु ॾोह भरे ॾींदुसि ऐं सॼी उमिरि लाइ तुंहिंजो गोलो गुलाम थी रहंदुसि सालण जे वलीदाद वारे कुकड़ हारायो ऐं तो वारो कुकड़ खटियो त मां ॿीणी शर्त भरे ॾींदुसि ऐं तूं जीअं चवंदे ईअं कंदुसि पोइ कमदार लॻी शर्त मुड़साणी हा सालण लॻी शर्त दस्तावेज़ लिखाइजांइ अरे नज़रू ई ख़बर ॿुधी अथई वरी कहिड़ी ख़बर मन उहो त 12 महीना पियो निभागियूं ख़बरूं ॿुधाए मालिकनि खे त लॻो आहे संगत जी बि पाड़ पटे कढी ॿुधाए छा आहे
वली दादा रे पठे ते कमदार भी शर्त रखी अथई। वली दादा रे कुकड़ ते कमदार शर्त रखिया। कमदार जो वली दादा सां छा वियो समझियसि, इहो सॼो चक्कर समझियसि। कमदार तो तोसां सिद्ध पियो आहे, वली दादा त छा पर कंहिंखे बि पंहिंजे पासे करे सघे थो। चइबो त इहा ॻाल्हि आहे, कमदार असांखे ई न पर माइट नारूअ खे बि हाराइण थो चाहे। ईअं त थींदो ई न। जे थियो त पोइ छा कंदे? ॾिसी रहंदासीं। माइट को परे त कोन्हे फज़ला, हाणे त माइट ऐं मुंहिंजे इज़त जो सवाल आहे। जेकॾहिं कमदार वली दादा वारे कुकड़ वांगुरु मैदान ते नफ़त कयो त मुंहिंजो नालो बि नज़रू न हूंदो। सरकार तव्हां त असां वटि अची असां ते वॾा एहसान करे छॾिया। भला साईं असांजो कमाल खान नज़र नथो अचे। साईं कमाल में अबे ॾाॾे वारी चूज़ मिड़ई वधीक तो आहे सदाईं फ़क़ीरी रंग में हूंदो मुजावर साईं जी दरगाह। साईं इहा त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। असां हिन दुनियादारी मची ॾाढो हर ॻाल्हि खां परे थी। वाकई साईं सही था चओ। अचो बाबा। हीरो गजब आज़माने में मज़ार ख़ान वॾे अरसे खां पोइ असांजे ॻोठ आयो आहे। वरनि खां पोइ असीं कीअं यादि पिया आहियूंसि। हा तोखे ॼण का ख़बर ई कान्हे। अमी नाराज़ छो पिया थियो? ॿुधायो बि खणी छा ॻाल्हि आहे? मज़ार ख़ान वरनि खां पोइ पाण पंहिंजा वेछा विसारे आयो पर छा? पर कमाल को तरीअ तेल ई नथो लाहे। पोइ अमी सम्झायोसि न। हा सम्झायांसि। कमाल को मुंहिंजी सम्झ जो आहे। 12 पढ़ी अचण खां पोइ असांजो बि वॾड़ो थी पियो आहे। का ॻाल्हि सम्झ में ई कान थी अचेसि। न असांजो शान शौक़त न असांजो रवायत। अवां सम्झायोसि न, सम्झी वेंदो। भला इन खां वधीक सुठो रिश्तो ॿियो कहिड़ो थो थी सघे। ऐं हा पढ़ियल लिखियल छोकिरी ऐं जागीर जी अकेली वारिस आहे। इहो ई त कमाल खे सम्झ में नथो अचे। जे हिन भेरे मज़ार ख़ान मायूस थी मोटी वियो त इहे वेछा वेतर वधी वेंदा। न ईअं हरगिज़ न थींदो। कमाल खे हा ज़रूर करणी पवंदी। सरकार जे बादशाह जो ख़ैर हुजे। अरे बाबा असां मर्द मुड़ुसां जूं कहिड़ियूं बादशाहियूं त आहिनि। तव्हां नौजवान भला चवंदा आहिनि त पोड़ो उठ बि 2 कवांट लहे। सो अव्हां जे मट कीअं असां थींदासीं? साईं जे मट नथा सम्झो त भला मिटी सम्झो। ईअं असांखां जुदा त न थियो। न सरकार अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। अव्हीं त इज़त ऐं एतिराम जे लाइक़ु आहियो। अव्हीं असांजा बुज़ुर्ग आहियो। असांजो ॾाॾो फिरोज़ ख़ान ऐं अव्हीं पाण में सौट रहो आहे। अहिड़ी तरह अव्हीं बि असांजा बुज़ुर्ग आहियो, वॾा आहियो। तूं बराबरि आई कमाल। असां बि पंहिंजा पुराणा विछा ऐं तकरार विसारिया आहियूं।
जी साईं। पर लॻे पियो त तव्हां असांखे एतिरो मान न पिया ॾियो, न सिर्फ़ु एतिरो जो वॾड़नि जे शान शौकत ऐं रस्मनि रिवाजनि जो बि ख़्यालु न पिया कयो। सरकार, मूं जो मक़सदु न सम्झो। मक़सदु चिटो आहे। तव्हांखे ख़बर आहे त असांजे ख़ानदान में जेका बि छोकिरी हिकु दफ़ो कंहिंजे नाले थी त उहा उन ई नाले ते मरी खपी वेंदी। सरकार, इहो त बिल्कुलु ग़लति आहे, ज़ुल्म आहे। घटि में घटि मां त अहिड़ियुनि रवायतुनि जी पैरवी कोन कंदुसि। कमाल साईं, अभी चवण छा था चाहियो? सरकार, इहो ई त हिकु त शहनाज़ मूंखां उमिरि में नंढी आहे, ऐं ॿियो शहनाज़ पढ़ियल लिखियल छोकिरी आहे, संदसि मर्ज़ी ॼाणणु ज़रूरी आहे। कमाल तो लफ़्ज़ ज़बान में कढियो, ॿियो को कढिया त? सरकार, मुंहिंजो मक़सदु इनकार बिन्हियो कोन्हे। बस हिन खां वधीक हिकिड़ो जुमिलो न चइजो। कलाक तां निकिरी वञ, असांजी तबियत ख़राब थी पई आहे। हीरो गजब आज़माने में, हर बेल गजब आज़माने में। हीरो गजब आज़माने में, हीरो गजब आज़माने में। हितरी तुन रस्मुन पीढ़े छॾियो, हितरी तुन रस्मुन पीढ़े छॾियो। ही कहिड़ो मज़हब आज़माने में, हर बेल गज़ब आज़माने में। हीरो गजब आज़माने में। हा माण्हुनि मंझि जलाद ॾिसूं, हा माण्हुनि मंझि जलाद ॾिसूं। ही खेल अजब आज़माने में, हर बेल गज़ब आज़माने में। हीरो गजब आज़माने में, हर बेल गज़ब आज़माने में। हीरो गजब आज़माने